एके बलोच न्यूज़ में ख़बरुनि ऐं अपडेट जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे मौसम खां आगाह कंदा हलूं त सिंध में गुज़िरियल कुझु ॾींहं मौसम साफ़ रहण खां पोइ मौसमियात जे मुताबिक़ ईंदड़ 2 ॾींहंनि अंदरि में उमरकोट, ठट्टो, बदीन, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सांगड़ में बरसाति पवण जो इम्कान आहे। सिंध जे मौसम खां आगाह कंदा हलूं त सिंध में गुज़िरियल कुझु ॾींहं मौसम साफ़ रहण खां पोइ मौसमियात खाते जे मुताबिक़ ईंदड़ 2 ॾींहंनि में बरसाति जो इम्कान आहे। ही बरसाति जो सिलसिलो 6 खां 9 अगस्त ताईं जारी रहंदो। एके बलोच न्यूज़ जो ब्यूरो चीफ जावेद हुसैन टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी जावेद हुसैन, छा चवणु चाहींदव? ये तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त महकमा मौसमियात जे मुताबिक़ गुज़िरियल कई ॾींहंनि खां सिंध में मौसम जेको आहे सो ख़ुश्क आहे ऐं ईंदड़ 2 ॾींहंनि अंदरि यानी जुमे खां आख़िर ताईं सूमर ताईं जेको आहे सो सिंध में बरसाति जो ॿीहर हिकु सिलसिलो जारी थी रहियो आहे, जंहिंमें उमरकोट, बदीन, ठट्टा, दादू, नवाबशाह, मीरपुर ख़ास ऐं सांगड़ जे कुझु इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसाति जो इम्कान आहे। जी जावेद हुसैन, अवां जी वॾी महिरबानी। अवां मौसम जे सूरतल खां असांखे आगाह कयो आहे।